कंबर खां रिपोर्ट कर रहा है सिंध ग्रीन न्यूज़ रिपोर्टर अब्दुल कादिर जी। हिन रिपोर्ट मुताबिक़ जमियत उलमा इस्लाम ज़िले कंबर तरफ़ां सिंधु दरिया ते वधीक कैनालनि जी तामीर वधंदड़ बदअमनी आबाद करण जे मुआशी क़त्लेआम ख़िलाफ़ हिक वॾे एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो वियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे नारेबाज़ी कंदे भुट्टो चौक ते धरणो हंयो। उन मौक़े ते नायब अमीर मौलाना सैयद सिराज मंछा, अमरोटी इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो, डॉक्टर एजी अंसारी, मोहम्मद रमज़ान फुलापुट्रो, अमीर मोहतरम मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, हाफ़िज़ मोहम्मद अज़ीज़ कुल जागीरानी समेत ॿियनि चयो त सिंध खे वधीक अहसास महरूमी तरफ़ न धिकियो वञे। सिंधु दरिया ते 6 कैनालनि जी तामीर जे मंसूबे खे सिंध खे बंजर बनाइण जी कोशिश कई पई वञे। चोलिस्तान में 231 अरब रुपयनि जी इब्तिदाई लागत सां 166 डिघे कैनालनि जी तामीर सिंध जे ज़मीन ऐं डेल्टा खे नुक़सान पहुचाईंदो। उन खां अलावा मुक़ररे सिंध में ज़राअत ते दारोमदार रखण वारे 70 सैकड़ो आबादी जे हक़नि जो ज़िक्र कंदे चयो त आबादकार ऐं हारी फ़सलनि जे मुनासिब रेटनि खां महरूम आहिनि, जेको ज़ुल्म आहे। उन्हनि वधंदड़ बदअमनी ते पिण ॻणितीअ जो इज़हार कयो।